शहदादपुर वेझो कुत्ते डाढ़ियल नौजवान वैक्सीन करण बावजूद फौत थी पियो आहे। कोटभाई खान वासी नौजवान शाहनवाज पुरोही कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। नौजवान के कुत्ते डाढ़े विधो हो। सिम्स अस्पताल शहदादपुर में वैक्सीन पिण कराई हुई। नासिन शहदादपुर वेझो कुत्ते डाढ़ियल नौजवान वैक्सीन करण बावजूद फौत थी पियो आहे। कोटभाई खान वासी नौजवान शाहनवाज पुरोही कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। वांखे इन अहम खबर बाबत वांखे आगाह कई पिया। नासरीन शहदादपुर वेझो कुत्ते डाढ़ियल नौजवान वैक्सीन करण बावजूद फौत थी पियो आहे। कोटभाई खान वासी नौजवान शाहनवाज पुरोही कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। नौजवान के कुत्ते डाढ़े विधो हो। सिम्स अस्पताल शहदादपुर में वैक्सीन पिण कराई हुई। नाज़रीन वांखे आगाह कई पिया। शहदादपुर वेझो कुत्ते डाढ़ियल नौजवान वैक्सीन करण बावजूद फौत थी पियो आहे। कोटभाई खान वासी नौजवान शाहनवाज पुरोही कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। नौजवान के कुत्ते डाढ़े विधो हो। सिम्स अस्पताल शहदादपुर में वैक्सीन पिण कराई हुई। शहदादपुर वेझो कुत्ते डाढ़ियल नौजवान वैक्सीन करण बावजूद फौत थी वियो आहे। कोटभाई खान वासी नौजवान शाहनवाज पुरोही कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। नौजवान के कुत्ते डाढ़े विधो हो। सिम्स अस्पताल शहदादपुर में वैक्सीन करण पिण कराई हुई। शहदादपुर वेझो कुत्ते डाढ़ियल नौजवान वैक्सीन करण बावजूद फौत थी पियो आहे। कोटभाई खान वासी नौजवान शाहनवाज पुरोही कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। नौजवान के कुत्ते डाढ़े विधो हो। सिम्स अस्पताल शहदादपुर में वैक्सीन पिण कराई हुई। शहदादपुर वेझो कुत्ते डाढ़ियल नौजवान वैक्सीन कराइण बावजूद फौत थी वियो आहे। कोटभाई खान वासी नौजवान शाहनवाज पुरोही कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो।